अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी जलमा न्यूज़ हेडलाइन सां गॾु आऊं आहियां कामरान अली खेड़ो। मीरपुर माथेले में छिड़को राम शाहनवाज़ पिताफ़ी अब्दुल वहीद चनड़ जी मोटरसाइकिल जो आमू साम्हूं टक्कर थियो। टक्कर जे नतीजे में जेके ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मीरपुर माथेलो दाख़िल आहिनि। बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ वाहन शाख़ुनि में पाणी जी सख़्त खोट ख़िलाफ़ बदीन बचायो कमेटी जे सदक़े आबादगारनि जो शादी लार्ज में थरकोल रोड ते एहतजाजी धरणो। सिंध हुकूमत थरकोल में तशद्दुद सबब फ़ौत थियल पोरियत दोदो भील जे वारसनि खे 1 करोड़ ऐं ज़ख़्मी थियल पोरियतनि खे 50-50 लख मुआवज़ो ॾियण ऐं थरकोल में नौकरी ॾियण जो ऐलान कयो वियो। म्यूनिसिपल कमेटी टंडो अलायर जे वार्ड नंबर 10 गंदगी जे वर चढ़ियल। चूंडल नुमाइंदनि ऐं इंतज़ामिया जी लापरवाही सबब सेवरेज जो पाणी घरनि में दाख़िल। पब्लिक हेल्थ जी मुबैना करप्शन सबब मैन डिस्पोजल स्कीम जूं मोटरूं मां हिकु गुम। म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 10 जी आबादी ऐं एराज़ी में सभ खां वॾे में वॾी आहे। वाटर सप्लाई जो पाणी न पहुचण सबब ग़रीब अवाम खारो पाणी पीअण ते मजबूर, जंहिं सबब इंसान कादी साई ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला।